जी नाज़रीन, बिल्कुल अॼु नसीराबाद में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ शहरी इत्तेहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इंतज़ामिया जूं अखियूं जेकी हिन मुसलसल बदअमनी ते नथियूं खुलनि, उहे अखियूं खोलण लाइ एहतजाज कयो वियो आहे। अचो खाइन मालूम करियूं त संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। मुतालबो इहो ई आहे त शहर जो अमन अमान बहाल कयो वञे। जेके शहर में रोज़ानो फुरूं धड़ा थियनि पिया ऐं मोटरसाइकिलियूं रोज़ानो कंहिं भाउ जी चोरी थिए पई, फुर थिए पई, उन जे लाइ असां हीअ सरापा एहतजाज आहियूं। नसीराबाद हिकिड़ो पुरअमन शहर आहे ऐं कुझु महीना अॻु ॾाढो सुख जो साहु खयोंसीं पए, पर जीअं ई SHO नसीराबाद हिते सादिक अब्बासी साहिबु पहुतो आहे, उन जे पहुचण खां पोइ इलाही मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि, दुकाननि जा ताला भॻा आहिनि, माण्हुनि खां फुरूं थियूं आहिनि। बिल्कुलु सही, नसीराबाद जो अमन अमान बिल्कुलु तबाह लॻो पियो आहे। जॾहिं खां हीअ SHO सादिक साहिबु आयो आहे, एॾो वरी ॻाल्हाइणो ख़राबु आहे। जेकर केरु वञेसि थो त रहंदी उन्हनि खे छड़ ॾिए थो, चए त भाई चोरी थी किथे आहे। ऐं जेको त इहो मां अमन अमान कराइण जो कामयाबु वियो आहियां, जिते किथे इहो चवंदो थो वञे, पर हक़ीक़त इहा आहे त शाम जे टाइम में को ॿाहिरि निकिरी नथो सघे, या ॿारड़ी जो माण्हू को सौदो वठी थो वञे, रस्ते में उहो फुरिजी थो वञे। सही शहरी इत्तेहाद तरफ़ां मुसलसल असांजी हिकु हफ़्ते खां वठी तहरीक हले थी पई। नसीराबाद शहर में रोज़ानो चोरियूं धाड़ा फुरूं मामूल बणियल आहे। उन सिलसिले में जॾहिं असां वञूं था पिया थाणे ते, SHO खां पुछा था कयूं त बाबा असांजी वारदातूं थी आहिनि, असांखे ॾोह पंहिंजा मोटाए ॾियो, पर SHO असांखे को बि रेस्पॉन्स नथो ॾिए। शहरी इत्तेहाद पारां इहा घुर था कयूं त उन करप्ट ऑफिसर खे फौरी तौर ते हटाए शहरनि में जेके बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त नसीराबाद शहर में गुज़िरियल 4 खां 5 महीना थिया आहिनि त हितां जो अमन अमान ख़तमु थी वियो आहे, अमन जो पखी उॾामी वियो आहे। शहरी ॾींहं जे वक़्त बि, अॻे राति जे वक़्तु शहरी ख़ौफ़ हिरास में हूंदा हुआ, हिन वक़्तु नसीराबाद शहर में सुबुह जे वक़्त बि, ॾींहं जे वक़्त बि रोड ते, रस्ते ते, दुकान ते को बि शहरी महफ़ूज़ कोन्हे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख़्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।